जेको नाले चढ़ियो धाड़ेल उहो अगरि 2-3 महीना 6 महीना जेल काटे बि आयो हू ॿाहिरि निकिरी ईंदो त हू त पोइ हुनखां त उहो ई माण्हू छिरकंदा तो हिकिड़ी वरी लेकिन नेवरदलेस हिकिड़ी आउं नथो सम्झां त हीउ को जेको लॉ एंड ऑर्डर आहे अमन अमान जी सूरत-हाल आहे उहो इन सां को मुकमल तौर ते हल थी सघे थी। सरकार हिकिड़ी एफर्ट करे पई जंहिंमां चलो अगरि कुझु माण्हुनि खे लेकिन जिन्हनि जा ॿार अगवा जिन्हनि जा माण्हू मारिया अथनि जिन्हनि खे अगवा कयो अथनि जिन्हनि तकलीफ़ूं भोगियूं आहिनि उन्हनि खे माफ़ हू त न कंदा ऐं सरकार माफ़ करण जी लीगली पोज़ीशन में न आहे। सरकार माफ़ नथी करे सघे सरकार उहो ॾोह माफ़ करे सघे थी जेको हुननि रियासत जे ख़िलाफ़ु कयो हुजे पर सरकार उहो ॾोह नथी माफ़ करे सघे जेको हुननि फ़र्दनि जे ख़िलाफ़ु कयो आहे। सो हीअ अगरि पेश थी बि वेंदा पोइ वरी हिकिड़ी नर्सरी लॻी पई आहे जेसि ताईं तव्हां कॉज़ ख़तमु न कंदो ऐं कॉज़ ऑफकोर्स इहो आहे त हिकिड़ी रिट ऑफ गवर्नमेंट खपे मतिलबु ॾोहारी आहे पोइ अलिफ ज़ात जो आहे बे ज़ात जो आहे फलाणे सरदार जो माण्हू आहे या फलाणे सरदार जो माण्हू आहे इन्हनि सभिनी खां मुबरा थी जेसि ताईं रिट ऑफ लॉ न ईंदो हिकिड़ी एफर्ट सरकार करे वठे ज़ाहिर आहे उहो त ज़ाहिर सरकार कंदी पर आई डोंट थिंक कि हिन सां को मुकमल लॉ एंड ऑर्डर सिचुएशन रिस्टोर थी वेंदी। कल्याण साहब मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां जी चाचड़ साहब छा चवणु चाहींदा? मुंहिंजो अर्ज़ु आहे अली काज़ी साहब खां त हीअ जेके सरेंडर थिया आहिनि धाड़ियल हिननि जो त सवाइ कोर्ट ने ॿियो हली कोन्हे पियो कोर्ट में जेसि ताईं न ईंदा तेसि ताईं जा केस ख़तमु न थींदा। बाक़ी इहो थियो हूंदो त हाणे तव्हां ते कूड़ा केस दाख़िल न थींदा तव्हांजा मुक़ाबला कूड़ा न ॾेखारिया वेंदा इहा खणी हुनखे एश्योरेंस तव्हांखे गिरफ़्तार न कयो वेंदो तव्हां वञी पंहिंजो कोर्ट में पाण पेश थियो इहो ईअं ई हूंदो भाई वधीक अली काज़ी साहब खां हिन ते तसरो वठंदासीं। ठीकु आहे चाचा साहिबु इहा ई ॻाल्हि मां बि करे आयुसि त कोर्टनि वोटनि में पोइ सरकारी वकील थोरो हथु हल्को रखंदा केसिस घटि रखबा त जीअं हुननि सां जेकी डील थियल हूंदी उन्हनि खे उहो छॾिबो पर इन सां ॾिसो न हासिल मतिलबु सरकार जो बि इहो ई हूंदो ज़ाहिर जेको सॼे सिंध जे माण्हुनि जो आहे त अमन अमान जी सूरत हाल ठीकु थिए हीअ कचे जा धाड़ियल ख़तमु थियनि पर हाणे त रुगो कचे जा धाड़ियल बि न रहिया आहिनि पके में बि धाड़ियल वेठा आहिनि ऐं हीअ जेको रिट ऑफ लॉ न आहे एग्ज़ैक्टली पोइ इन सां कुझु न थियो उहो ई सुवाल ज़हन में अचे थो त जॾहिं बि अहिड़ी शइ सां डील करणो हुजे जॾहिं पाकिस्तान ऐं जॾहिं अफ़गानिस्तान जी बि मिसाल ॾिनी थी वञे त अक्सर बेशतर माण्हू इहा ई मिसाल ॾींदा आहिनि त ऑन अ स्ट्रॉन्ग फुटिंग रही करे स्टेट अहिड़ियुनि शयुनि सां डील कंदी आहे ज़ाहिर आहे एट द एंड ऑफ द डे तव्हां सरेंडर या ॻाल्हाइण या कुझु अहिड़ो ई करण जी कोशिशि कंदो बट ऑन द स्ट्रॉन्ग फुटिंग रही करे ताकी हुननि खे भउ थो हुजे हिते त सिंध गवर्नमेंट में त धाड़ियुनि खे कहिड़ो भउ आहे जो दे विल मतिलबु हू त जेसि ताईं का मुफ़ाद का ॻाल्हि न अचे हू डिॼनि त नथा सुभाणे वरी उभरी ईंदा। इहे हिननि मां अक्सर जेके हूंदा भले पेश थी वञनि आउं सम्झां थो हिननि मां अक्सरियत जेका आहे उहो हाणे ऑलरेडी थकी पिया हूंदा धाड़ियल बहरहाल हिकिड़ी ज़िंदगी त हुजे हिकिड़ो डपु त हुजे थो न हर माण्हू खे वरी पोइ शौक़ु पुजे थो त वापसि नॉर्मल ज़िंदगी ॾे अचे उहो हू हूंदा 40-50-100 जेके बि हूंदा मूंखे ख़बर न आहे लेकिन जेसि ताईं ब्रीडिंग ग्राउंड ख़तमु तव्हां जिथां हू धाड़ियल छो जनम वठनि पिया ऐं ॾोहारी छो पियो जनम वठे अच्छा हिन में पोइ तशरी कीअं थींदी त कहिड़ो मतिलबु धाड़ियल बि धाड़ो हणण बि ॾोह आहे ऐं टारगेट किलिंग बि ॾोह आहे भताखोरी बि ॾोह आहे त हाणे कहिड़ा हिन में ॾोहारी जी तशरी छा थींदी त सिर्फ़ु उहे ॾोहारी जेके कचे में धाड़ियल आहिनि यानी जिन खे असीं धाड़ियल उर्फ़ आम में चवंदा आहियूं जेके माण्हू अगवा करे खणी वेंदा आहिनि छा सिर्फ़ु उन्हनि लाइ ही हूंदो या हिकिड़ी जनरल ॾोहारियुनि लाइ ही हिकिड़ी स्कीम आहे इहो ख़ुदि तशरी करण बि पुलिस लाइ मुंझारो थींदी सो तंहिंजे करे हिकिड़ी लिस्टूं ईंदियूं ऐं ज़ाहिर हिननि खे बि पुलिस ऐं जेके इलाइक़े जा भुतार आहिनि उहे तसली ॾींदा त न बाबा तव्हांखे ऐं ॿिए कंहिं हंधा बि तसलियूं ईंदियूं त तव्हांखे कुझु न चयो वेंदो पोइ 2-4-6 महीना तव्हां जेलनि मां निकिरी रीसेंट एग्ज़ाम्पल मुंहिंजे ख़्याल ही जेको घोटकी वारे धाड़ियल जो आयो आहे इहो ई सभु कुझु थींदो बट ऑब्वियसली इहा शइ जेका आहे उहा रोकींदी कोन पर हिन सां आउं हैरान थी वेंदुसि अगरि हिन सां सूबे जी अमन अमान जी सूरत हाल ठीकु थी वञे ॾिसो बेसिकली सोसाइटी में ही अॼु सिर्फ़ु हाणे हिन खां हटी करे ॻाल्हायूं अॼु 2 वाक़िया थिया हिकिड़ो खैरपुर जो ऐं हिकिड़ो कराची में ॿिया बि थिया हूंदा पर मुंहिंजी नज़र में अॼोके ॾींहं में सिर्फ़ु अॼोके ॾींहं में या 24 कलाक में खैरपुर में पुलिस जेको SSP खैरपुर चए पियो त
ख़ातून जेको आहे पंहिंजे 3 ॿारनि खे, 2 पुट ऐं हिकिड़ी न्याणी ऐं मुड़ुस खे पहिरीं नशो ॾेई पोइ उन गोलियूं हणी मारे छॾियो, मथे में गोलियूं हणी अथसि, पाण आपघात करे छॾियईं। ठीकु आहे। कराची में हिकिड़े माण्हू बेरोज़गारी खां तंग थी पंहिंजी 2 न्याणियुनि खे 2 ॿारनि खे मारे छॾियो। अरे यार ही छा आहे? ही छा क्राइम जी कैटेगरी में इहे शयूं अचनि थियूं या ही कुझु ॿियो आहे? बेसिकली का बि औरत जेका मां आहे हू पंहिंजे बचनि खे प्लान करे नथी मारे सघे। को ईअं जीअं थींदो आहे, कुझु ख़वातीन ॿारनि खे मारकुट कंदियूं आहिनि, को ऊंधो धकु लॻी वञे, कुझु थी वञे, त उहो मुमकिन आहे, उहो बि ख़्यालु कंदी मां त ईअं कीअं करे सघे थी। अगरि ही स्टोरी SSP खैरपुर जी सही आहे त मूंखे सम्झायो त हिकिड़ी मां हलो मुड़ुस खे बि मारे छॾे, मिसाल उहो बि ॾाढो ॾुखियो आहे, पर ॿारनि खे कीअं थी मारे सघे? दैट मीन्स ही हिकिड़ो पीउ पंहिंजे ॿारनि खे कीअं थो मारे सघे? नफ़सियाती प्रॉब्लम आहे। शी मस्ट आऊं बिल्कुलु बिना कंहिं इनमें इन्वेस्टिगेशन जे आऊं बिल्कुलु 95% कंफर्म आहे, 99% त हू मेंटली ज़हनी तरह उनजो तवाज़ुन ठीकु न हूंदो ख़ातून। पर असां वटि ही शइ एतिरी तेज़ी सां पखिड़िजे पई त हिकिड़ा माण्हू अगरि ही को ॿियो करे आहे, जीअं आकाश अंसारी वारो किसो थियो, ॿियो थियो, त चइबो आहे त भई मंशियात जे करे बि माण्हू ही क़तल थियनि पिया। उनखे सम्झ में ई न हूंदी आहे, उहो मोगो थियल हूंदो आहे, दिमाग़ उनजो सुम्ह थियल हूंदो आहे। पर ही ख़ातून त आई एम श्योर हिकिड़ी हाउस वाइफ नशो त न कंदी हूंदी, पर शी मस्ट नॉट बी वेल मेंटली, नफ़सियाती तरह ठीकु न हूंदी। हाणे जो इलाज के करायो कोन, हेॾो सानियो थी वियो।